लगे थो? हक तुझो कड़ो हक आ सोडा? अतीअ जी शादी का पहिरियां बाबा साईं कुछ तव्हां अॻियां शर्त रखिया जेकी लिखत में आहे वो फाइल मूं वटि पियो आहे। जेकॾहिं न मां इहो फाइल खणी कोर्ट पहुतुसि त घणो कुछ भंग में रंग मिली सके थो, घणो कुछ। छा तू इहा मूंखे धमकी तो दे? धमकी न, कुछ हकीकतूं अवां आॾो रखां पियो, जिन हकीकतुनि खां तव्हां अखियूं पूरे रखियूं आहिनि, पूरे। सोढा मां कॾहिं बि कंहिंखां अखियूं न आहिनि पूरियो। हाल बता कुछ ॾींहंनि खां तुंहिंजो दिमाग़ ज़रूर ख़राब थियो आहे, जंहिंखे दुरुस्त करणु तमामु ज़रूरी आहे। हिन दिमाग़ खे ख़राब करण वारा बि तव्हां आहियो, तव्हां। हाणे दिलि थी चए त मां पंहिंजे भंग में रंग मिलाए तव्हांखे पी। बस बस सोढा बस। इन खां अॻु में जो मां पंहिंजे अदब जूं सभु हदूं ॿोरा कयूं वञा, लिखी वञे थो, लिखी वञ। दिलावर खाना की याद कयो? तव्हांजो शिकार पहुची चुको आहे। शिकार? ठीक है दिलावर खाना, मां रात ताईं पहुची। मूंखे इंतजार रहंदो। केर था थी सघनि जेके वारिस खान ऐं हाकिम खान अगवा कयूं खयूं पिया वञनि? रुस्तम खान कावड़ आहे छा? न, पोइ बग़ैर ॿुधाइण जे निकिरी आए। अकेले रहण जी आदत पइजी वई आहे। पर हितां जो उहो माहौल नाहे रहियो जो माण्हू अकेलो रही सघे। थोरो ख्याल सां किथे घोटिजी न वञे। रुस्तम खान खे घोटण वारा अञा ॼावा ई न आहिनि। पंहिंजो ख्याल रखिजो, छो जो शींहं बेले में अकेला रहंदा आहिनि। बाबा साईं, बाबा साईं, ॻाल्हि कर गुलाम क़दर। बाबा साईं, रईस चयो आहे त तव्हां थोरा पासीरा थी रहो, शाम ताईं हिते पुलिस ईंदी। छापे हणण जे इरादे सां या कंहिं ॿिए कम सां? ॿियो कमु आहे बाबा। रह सघे जॾहिं त बेफ़िक्र थी रहे, असीं पासीरा थी रहंदा। काॾे रुस्तम खान? ईअं ई चकर ते पियो वञा। पोइ असां बि तव्हां सां हलूं था। तव्हां वञो त भले, बाक़ी मां हिते ई आहियां। छा ॻाल्हि आहे जो न पियो हली? असद जे नथो हले त छॾीस। रुस्तम खान, दोस्ती में डार पइजनि इहो सुठो नथो लॻे। डार न आहे असद, पर जेकॾहिं महमूद जी दिलि नथी चए त भले हिते ई हुजे। मूं मथां त को बि केस न आहे, पोइ अजाए मां वतां छो भटकंदो? अरे बाबा, हूअं बि बर लताड़ तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। अच्छा सद, केस ताईं हलंदे? का बि ख़बर न आहे। वापस अचण खां पोइ रुस्तम खान मटिजी वियो आहे, या त घणी मगी थी वई अथसि, या त मुंहिंजा कयल थोरा यादि न अथसि, तॾहिं त एॾो रुखो रुखो थी वियो आहे। ख़ैर, मूंखे छा कंदो? नजीब हाणे तमामु घणो वक़्तु गुज़री चुको आहे ऐं दिलावर खान जे वार खे बि तव्हां तो कोन ॾेई सघिया हो। तो छा हाकिम खान, दिलावर खान जे वजूद खे साड़े खाक करे छॾींदासीं। मूंखे नथो लॻे तव्हां दिलावर खान खे कुझु करे सघो। हाकिम खान, त तव्हां मूंखे दौलत जी भरी ॿधी न ॾियो आहे। कमु मुश्किल हुयो तॾहिं त मां तुंहिंजे हवाले कयो आहे। त पोइ न कमु थियण ताईं
कुछ इंतजार करण भी सिखो। तू ही बुधा अञा घणा ॾींहं इंतजार कयूं। कुछ भी चई नथो सघजे। जेकर अॼु रुख चढ़ी वियो त अॼु ई खत्म करे छॾींदोमांसि। जेकर अञा बि 5 महीना रुख न चढ़े त पोइ इंतजार न न नजीब न। हाणे आऊं हिकु कीअं बि कयो कुझु बि कयो अदा वॾे जो तव्हां कमु तमामु कयो। हाकिम खान मुंहिंजी बि इहा कोशिशि आहे त तमामु जल्द कमु थी वञे। जीअं मां बि फोन न कयां ऐं कमु बि थी वञे। छा तो चवे कमु जल्दी थियणु घुरिजे। इन ई सूरनि खां नंबर कोन पियो खोलियां। हाणे वरी बंदि कयां त मथे जो सूर ख़तम थिए। पोइ बंदि कर न नंबर खुलियल हूंदो न रहंदो मथे जो सूर। जेसीं ताईं कमु न थींदो ईअं ई करणो पवंदो। रखेसि बसि। बाबा साईं न्यापो ॾेई आहे। ठीक है गुलाम कादर पर हाणे हीअं कर हिकिड़ो ॿियो कमु बि कर। हुकुम कयो बाबा साईं। हे मोलू वॾी लागी तो घर वेही रहियो आहे इन्हे खे त वञी ॻोठ वठी अच। बाबा साईं इन जे ॻोठ जा कुता ॾाढा ख़तरनाक आहिनि। असली सफ़ा चीरे फाड़े छॾींदा बाबा साईं। कुत्तनि जी मजाला जो तोखे खाइनि। बाबा साईं अॻे चकर वियो हुअसि न मोलूअ जे ॻोठ त सॼे ॻोठ में डोड़ायो हुयो। पर हाणे त तुंहिंजे वेझो बि न ईंदा। ख़बर आहे उन्हनि खे त हे त असांजे बिरादरीअ जो आहे। इहा ॻाल्हि आहे बाबा साईं। ठीकु आहे त पोइ मां हाणे ई निकिरी थो वञा बाबा साईं। हा ख़ाली न मोटिजांइ हर हाल में वठी अचिजांइ। हाज़िर बाबा हाज़िर वठी ईंदोमांसि। हाज़िर। अकबर तू हिन तरफ़ खां फिरी अच मां हिन तरफ़ खां फिरी थो अचां। जेसिताईं हिननि कुतनि खे ॿधी खणी मलणी न ॾींदासीं न त इहे सची कोन कंदा। खन असांजे हिन कदम खणण सां किथे रमू नेड़े ते असर न पए। पोइ छा असां ईअं ई माठ करे वेही रहूं? हा छा हुनखे ख़बर हूंदी मूसा खान को कमु करे हुननि खे ख़बर न हुजे? न अकबर न इहे त थी कोन थो सघे। तूं होॾां फिरी अच मां तोखे हिननि खां ॼाण वठी थो ॾियां। जल्दी निकिरण जी कर किथे निकिरी न वञनि। लालू कमु ख़तम थी आहे पाणीअ मथां जांच करे अचूं। तूं वञी जांच करे अच। असांखे लाचार न आहे जो असां पाणी संभाल ले अचूं। तूं लई आ पाणी संभाल। चऊं तूं हल मां पाणे वञी तो जांच करे अचां। हा आलिया अचो। तुझे प्यार सिर झुकाए छजो न झुकण जड़ो मां कोन हूं न त झुकण जड़ो मां कोन हूं
ये कजी सजण ॿुधंदो न हम तुंहिंजे प्यार सिर जो वॾेरी अच खा माल पियो आहे मणे जंहिंखे खुटी खणे तू ही फाट। अड़े वॾेरी सकीना नसीब जी बाज़ी आहे नसीब वारा खाईंदा। छा मां बेनसीबी आहियां? मां त कोन चयो मां हींअर वक़्तु अथी खाई वठ। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हो जहिड़ी वॾेरी वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे। पर हाणे ये तुंहिंजा ऐश घणो वक़्तु न हली सघंदा। मूंखे छॾ तूं पंहिंजो सोच पंहिंजो। ऐं वॾेरी हिन महिल मूंखे ॾाढो तो ते रहम थो अचे। हाय हाय तूं केरु थींदी आहे मां ते रहम करण वारी? मां चाहियां त तोखे हिन हवेली में 2 ॾींहंनि जे अंदर धिका ॾेई कढी सघां थी। लेखोस लछण हीअ थी खैरा खे धिका ॾेई घर मां कढराए। कन खोले ॿुधी छॾ माई जेकॾहिं न तोखे हिन घर में रहणो आहे त सब्र सां रहो सब्र सां। जे न त हीअं छुरी मिड़ीअ ते वहाए कोही बकरी वांगुरु ढेर ते उछलींदी सां। ॿुधई न थींदुई दाद न फरियाद। हा जीअं तुंहिंजी भेण मरी वई न इन खां बि वधीक बुरो मौत तोखे ॾींदी सां। दम धणिया वाले थी वेंदी कंहिंखे ख़बर बि कान पवंदई। इन करे चवाई थी पई ॾाढी वॾेरी सकीना खैरा सां खौसण जी कोशिश न कर। हा मां तव्हां खां आख़िरी दफ़ो थो पुछां त ॿुधायो मूसा खान मुंहिंजे पुट ऐं रमो ते किथे लिखायो? 1000 दफ़ो पुछंदे पोइ बि असां जवाब हूंदो। वाह कान अलाह कसम असांखे का बि ख़बर कोन्हे का। तव्हांखे का बि ख़बर न। हाणे त तव्हांजा मलाइक बि अची मूंखे ॿुधाईंदा त इहे ॿई किथे लिकाए रखिया। मरी मरी पवंदो मरण ॾींसि जेसि ताईं हीअ ज़बान न खोलींदा न मां हिननि खे न छॾींदुसि। खुदा कसम बाबा खुदा कसम असांखे का बि ख़बर तोखे ख़बर नाहे त पाण हिन खे ज़रूर ख़बर हूंदी छो त हीउ मूसा खान जो सचो पहिरेदार। ॿुधा सही सही ॿुधा कान असां त कुझु पैसनि जो कमु कयूं था। तोखां जेको पुछां हुनजो सही सही जवाब ॾे। न खान असांखे त का बि ख़बर कान्हे का। अकबर किलाशन त खणी ॾे। छा कमु जॾहिं हिननि खे ख़बर न आहे त पोइ कहिड़े कम जा खुदा खुदा अॼो को ॾींहुं इलाही काफ़ी अथनि। ठीकु आहे हिननि खे कमरे में वाड़ी बंदि करीनि त वधीक सुबुह जो हिननि खे सवेल नेरनि कराइणी आहे। वठी वञी बंदि करे हेॾी सारी रात थी वई आहे हे निभागो आहे किथे आहे? तोखे त ख़बर हूंदी न त उहो निभागो आहे किथे? मूंखे चए त पाणी जी जांच करे अचूं था। किथे ईअं त नाहे जो अञा ताईं पाणी जे वारे ते हुजे। बाबा साईं इहो कॾहिं खां वठी दिलेर थियो आहे जो राति जी महिल हारनि सां गॾु पाणी ते हुजे। मतां खानू जो रुख चढ़ी वियो हुजे। खानू हुनखे छा कंदो? बाबा हिन महिल खानू होश में न आहे कुझु बि करे सघे थो। जेकॾहिं असांजे कंहिं बि हमरा खे खानू मारे थो त हुन मथां हिकु ॿियो बि केस थी पवंदो। कमाल खान केस जी ज़रूरत न आहे बस सिर्फ खानू खे ख़त्म करणो आहे। उन ॾींहुं त भाग भला उसजो हाज़िरी ते न वियो न त असांजा हमरा पहिरें वार में दुफ़ करे छॾियोसीं। जेकॾहिं अॻे चकर क़िस्मत साथ ॾिनसि त हिन चकर सां बंदोबस्तु पूरो था कयूंसि। इन खां पहिरियां हुनजी जांच कयूं बाबा साईं। तो हिते बीठे छा थो करे? वञी जांच करे अच त अॼु पाणी जो वारो कंहिंजो
उन हारे सां मिली उनजी पूरी मालूमात वठीसि। ये निभाऊ किथे जमीन ते न आहे। जी बाबा साईं वञा थो। जे उते न मिले त पोइ ज़मीन ते जांच करे अचे। जल्दी मोटणी कजे, असां इंतज़ार हूंदासीं। बाबा साईं कुछ घड़ी इजाज़त ॾियो त घरां थी अचां, अधे में थोड़ो कमु आहे। थोड़ी देर वेस वठा, घर कॾहिं था हलो। किथे मूंखे फासाइण जो प्रोग्राम त न ठाहियो अथई? वेस वठा, छा थो सोचे? जेकॾहिं तव्हां अञा हिते आहियो त मां थोरो ॿाहिरां चकर ॾेई अचां। हिन वक़्तु काॾे वञे? अञा एतिरो टाइम न आहे थियो। सुबेदार साहब, संभाल पंहिंजे मुजरिम खे। दिलावर खान तो सुठो भंग में रंग मिलायो आहे, पर फांसी मूंखे बि कोन ईंदी ऐं न मां को मुजरिम आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे चओ त मां पाण ई पेश पवां। सोडा खान जे तूं मुजरिम न आहे त तुंहिंजी ज़मानत मां पाण कराईंदुसि। इहो मुंहिंजो तोसां फ़ाइदो आहे। वठी वञो सुबेदार साहब। खैरा जहिड़ी मुसीबत खे हिन हवेलीअ मां कढण मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे ऐं खैरा जेसि ताईं हिन हवेलीअ में रहंदी मां सुख जो साह कोन खणी सघंदमि। इन्हीअ करे खैरा खे हितां कढण लाज़मी आहे। पोइ छो न खैरा ऐं जन्नत खे पाण में अटकाए छॾियां, पर जन्नत मुंहिंजो साथ ॾींदी। पैसनि जो जन्नत मथां मींहुं वसायुमि त जन्नत पंहिंजी सॻी माउ खे बि बख़्श कान कंदी। पोइ खैरा इन जे अॻियां कहिड़ी हैसियत थी रखे। हा, हाणे जन्नत खे तयार कयां खैरा जे साम्हूं लाइण लाइ, पोइ ई मुक़ाबलो बराबर जो थींदो। अरे हाथ तो कटी छा खा सूप खा सूप। अरे जन्नत हेॾे ॻाल्हि त ॿुध, तूं कीअं चवंदी त खैर अचायो थी पई पीर भेटे। ॾिसो कीअं मुंची खणी वाग भराई यार पर। अड़ी जन्नत सचन मुर्शिदन आख़िर मुंची ॿुधी। खैरा बराबर पीरन तुंहिंजी पुॼाई, पर माई अञा बि ॿ पड़ ॾियणा अथई। हा, उहे त यादि कर, किथे मामलो ई न ऊंधो थी वञे। अड़ी ॿ त ॾेई आई आहियां जन्नत, बाक़ी वञी रहिया ॿ पड़। ॻाल्हि त ॿुध खैरी, मूंखे पंहिंजी वफ़ादारी जी कहिड़ी क़ीमत ॾींदी आहे? अड़ी जन्नत खुदा तरसी कर, ये जेका 5000 पगार थी मिले पई, इहा माई तो लाइ थोरी आहे। ऐं ॻाल्हि त ॿुध, सॼी मिल्कियत मथां तूं कब्ज़ो कयो वेठी माई, उन जो चौथो हिसो त मूंखे बि ॾे। माई हाणे जेको मिलई थो न, इन ते बि शुक्र कर, ईअं न थिए त इहो बि खसिजी वञे। वाड़ी वाह, वाड़ी वाह, पाण त नेराना नेराना सूफ़ वेठी थी खाई ऐं मूंखे वरी चई थी त चाहे पापे ते गुज़ारो कर। न माई न। हा, जेकॾहिं मूंखे तूं हितां कढी थी न, आउं त हली वेंदी सही हली, पर ॻाल्हि ॿुध, इहे अकेली आउं वञण वारी न आहियां, तोखे बि साण गॾु वठी हलंदसि। माई हाणे हितां मूंखे गेले कढण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हा, इहो जेको मिलई थो न, इन ते सब्र शुक्र कर, भई गुज़ारो कर, ईअं न थिए त इहो बि खसिजी वञे। न माई न, इन ते पंहिंजो गुज़ारो ॾाढो ॾुखियो आहे। तोखे मुंहिंजो को बिलो करणो पवंदो, न त तोखे त मुंहिंजी ख़बर आहे न, जेकॾहिं पंहिंजी ते आयसि न त पोइ तूं उठ उठ माई, उठ माई उठ। तोखे इज़त जन्नत रास न आई। हा, हाणे हलण जी कर, तिखी थी ॻाल्हि त ॿुध, तिखे दी। अरे आउं तोसां गॾु आहियां त कुझु हिम्मत अथई, मूंखां सवाइ तूं आहीं छा? पर ठीकु आहे, आउं बि हली थी वञा। ख़बर त तोखे हाणे पवंदी न, ॾींहं जा तारा नज़र ईंदई। वॾी वीचारी आई आहे, सूफ़ थी खाए, ॿुधी नथी मरी। अरे माई बेड़े बादशाही आए छा कई? तिखी थी
इहो सूफ़ जेको खाधी सो खाधी फबी हां तो जड़न सा मोह ॾियण मूंखे अचे थो पियो फर छतम खणी यार छते विहारे त मां तभी थी पई खैर सां खौसे वरी त तू हेॾे हवेलीअ में पैरो पाए जाए ॾेखारियां त ॾींहं जा तारा मार पैसे सभु कयूं हली वई सूफ़ हाय 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 छाचे सिकंदर सिकंदर जो त हींअर निकिरा थो मूंखे पूरी पक आहे त इहो कमु खानो जो ई आहे कमाल ख़ान बाबा मां पाण चाहियां थो त इहो कमु खानो जो ई हुजे लॻायूं था इहो केस बि खानो जी कट एतिरनि त केसनि में फासायूंसि जो रोज़ाना हिकु न ॿिए केस जी हाज़िरी पई लॻेसि ऐं खानो ज़ामिन खड़ा है